नाज़रीन अहम ख़बर हम आखे ॿुधायूं PTI MPA बिलाल गफ़ार गाज़ी ॻोठ में हमले में ज़ख़्मी थी पियो आहे जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। PTI कराची जे सदर बिलाल गफ़ार ते गाज़ी ॻोठ में मुख़ालिफ़ गिरोह तरफ़ां तशद्दुद जो निशानो बणायो वियो। बिलाल गफ़ार खे भरपासे वारे अस्पताल में तिब्बी इमदाद ॾिनी पई वञे। PTI तर्जुमान जो इहो चवणु आहे त बिलाल गफ़ार खे भरपासे वारे अस्पताल में तिब्बी इमदाद ॾिनी पई वञे। अहम ख़बर आहे अवांखे ॿुधाए रहिया आहियूं PTI MPA बिलाल गफ़ार गाज़ी ॻोठ में हमले में ज़ख़्मी थी पियो आहे जंहिंखे तिब्बी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। PTI कराची जे सदर बिलाल गफ़ार ते गाज़ी ॻोठ में मुख़ालिफ़ गिरोह तरफ़ां तशद्दुद कयो वियो आहे। बिलाल गफ़ार खे भरपासे वारे अस्पताल में तिब्बी इमदाद ॾिनी पई वञे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं कराची मां PTI कराची जे सदर बिलाल गफ़ार ते गाज़ी ॻोठ में मुख़ालिफ़ गिरोह पारां तशद्दुद कयो वियो आहे जंहिं में हू सख़्त ज़ख़्मी थी पियो ऐं तिब्बी इमदाद लाइ भरपासे वारे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। PTI MPA बिलाल गफ़ार गाज़ी ॻोठ में हमले में ज़ख़्मी थी पियो आहे जंहिंखे तिब्बी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। PTI कराची जे सदर बिलाल गफ़ार ते गाज़ी ॻोठ में मुख़ालिफ़ गिरोह तरफ़ां तशद्दुद कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल इन 237 जेको मलीर आहे हुनमें ॿिनि जेके जमायतूं आहिनि उनमें झेड़ो थियो आहे जंहिंमें तहरीक इंसाफ़ जो अॻवान बिलाल गफ़ार आहे उहो ज़ख़्मी थियो आहे ऐं बिलाल गफ़ार ते मलीर जो गाज़ी ॻोठ आहे जेके ॿिनि ग्रुपनि में झेड़ो थियो उन ते बिलाल गफ़ार ते तशद्दुद थियो आहे ऐं बिलाल गफ़ार खे इब्तिदाई जेको आहे सो क़रीबी इस्पताल में जेको आहे सो फर्स्ट एड लाइ मुंतक़िल कयो आहे जिते हुन इलाज जारी आहे ऐं हुन इल्ज़ाम लॻायो आहे त हिकिड़ी सियासी धुर आहे हुनजे गुरूह ते जेको आहे हमिलो कयो आहे ऐं SSP मलीर जो बि चवणु आहे त बिलाल गफ़ार ते हमिलो थियो आहे हुनखे ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो आहे ऐं असीं कोशिशि करे रहिया आहियूं त अहिड़ियुनि शयुनि ते कंट्रोल कयूं। जी ठीकु आहे आमिर सुप्रो, अपडेट करण लाइ अवांजी महिरबानी।